कॉटडीजी मां सिंधियाना न्यूज़ नेटवर्क के रिपोर्टर मोहम्मद रमज़ान हुजण मूजिब खैरपुर शुगर मिल नारो ढोरो क्रैशिंग सीज़न 2022-23 जो इफ्तिदा डायरेक्टर खैरपुर शुगर मिल अहमद अली जुमानी जनरल मैनेजर गुलाम सुमरोजन कयो। इफ्तिदा जो आगाज़ तिलावत कलाम पाक ऐं नाते रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां कयो वियो। उन मौके ते मीडिया सां डायरेक्टर खैरपुर शुगर मिल अहमद अली जुमानी पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कंदे चयो त मिल जे हलण सां मुक़ामी सवें ग़रीब मिसकिन बेरोज़गारनि खे रोज़गार मिलंदो, जेके पंहिंजे बचड़नि जो गुज़र सफ़र करे सघंदा। अहमद अली जुमानी चयो त आबादगार सिंध धरतीअ जो सरमायो आहिनि। असां पंहिंजे आबादगारनि खे कमंद जो सुठो रेट ॾींदासीं त जीअं आबादगारनि खे फ़ाइदो थिए। असांजो मक़सदु मुक़ामी आबादगारनि खे फ़ाइदो ॾियणु आहे। असांजा दरवाज़ा हमेशह जे लाइ आबादगार हारियुनि लाइ खुलियल आहिनि।